बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि बशीर अहमद अबड़ो साहब जन, जेके GDA तरफ़ां नामज़द उम्मीदवार आहिनि चेयरमैन जे लाइ यूनियन काउंसिल रुकेट हबीब कोट में। साईं जन सां असां मुकमल तौर ते असां ॻाल्हाईंदासीं, हाल वाल वठंदासीं त इलेक्शन जे हवाले सां जेकी बलदियाती इलेक्शन जेका थी रही आहे उन हवाले सां छा पोज़ीशन आहे। साईं बशीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। हिन वक़्तु जेका आहे बलदियाती जेके इलेक्शन आहे ऐं जेकी चूंड आहे, तव्हांजी यूनियन काउंसिल में जेकी पोज़ीशन आहे उहा कीअं आहे, ऐं जेको तव्हां चेयरमैन जे लाइ तव्हां बीठा आहियो, हिन वक़्तु तव्हां जेकी ओवरऑल कंडीशन जेकी आहे उहा कीअं आहे। हिन वक़्तु बलदियाती इलेक्शन में असांखे UC रुकेट हबीब कोट जी असांजी पोज़ीशन तमामु बहितरीन आहे, जंहिंमें असांजे मुखालिफ़ धुर खे हर जाइ ते मोट इहा मिली आहे त असां वोट तव्हांखे न ॾींदासीं। ऐं हिन असांजे UC में ख़ासि करे असांजी गौसबश ख़ान जी UC आहे, ऐं हुनजो पंहिंजो ज़ाती वोट आहे, ऐं हुनजी पंहिंजी ज़ाती PR आहे। इहा उन्हनि जी बि असां ते महिरबानी आहे जो हुननि असांखे चेयरमैन जे सीट ते बीहारियो आहे ऐं असांखे मौक़ो ॾिनो त तव्हां कंहिं ग़रीब आवाम जी ख़िदमत कयो। अॻ में बि तव्हां सभिनी खे इहा ई ख़बर आहे त मुंहिंजो हिकिड़ो इतिहाद बि हुयो ऐं सोशल एक्टिविटी बि हुई। उहो असां कमु कंदा रहूं था, असांजो कमु जारी आहे, अॻिते बि असां इहो कमु कंदा रहंदासीं। इंशाअल्लाह ताला सिलेक्ट थी वियासीं बि अवाम जे कमु ईंदासीं। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई था अॻ में माशाअल्लाह तव्हांजो सोशल वर्क रहियो आहे ऐं सोशल एक्टिविटीज़ रहिया हो, मुख़्तलिफ़ जेके ग़रीब अवाम सां हिन यूनियन काउंसिल या इलाइक़े जे हवाले सां तव्हां एक्टिव रहिया हो। हाणे मुस्तक़बिल में जॾहिं तव्हां चेयरमैन चूंडिजी वेंदो, तव्हांजी छा प्लानिंग्स हूंदो? इंशाअल्लाह ताला अञा बि वधीक थींदियूं ऐं उहो अॻे असां कहिड़ो वाइदो कयूं उहो टाइम आयो त पाण ई पब्लिक तव्हांखे ॿुधाईंदी। अच्छा, त हे जेको तव्हांजी यूनियन काउंसिल आहे उहो केतिरी रेंज ताईं मुश्तमिल आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं बिरादरियूं हिन में अची थियूं वञनि? असांजी UC जेका आहे रुकेट हबीब कोट असांजे तालके लखी में इहा वधि में वधि वॾे में वॾी UC आहे। हिन जो 15,000 कुझु सौ वोट आहिनि जेका चइनि वार्डनि ते आहे। ऐं हिन में काफ़ी बिरादरियूं, ईअं सम्झो सैयद आहिनि, बलोच आहिनि, अबड़ा आहिनि, महर आहिनि, ऐं काफ़ी बिरादरियूं आहिनि, लबाणा आहिनि, बिरोही आहिनि, एतिरा 42 ॻोठ आहिनि टोटल। अच्छा, त ये टोटल जेके 42 ॻोठ तव्हां ॿुधाया, इन हवाले सां जेको मुखालिफ़ धुर तरफ़ां जेको आहे माना उम्मीदवार बि ज़ाहिर आहे तव्हांजो माना हुन में बीठा आहिनि मुक़ाबले लाइ, त छा था सम्झो तव्हां त उहो केतिरो अवामी मोट जेका आहे उहा केतिरी मिली आहे? हिननि असांखे हिन वर्क जे दौरान इहो महसूसु थियो आहे त हिन जिते बि विया आहिनि त नाकामयाब थी आया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला असां उन्हनि खे वॾी शिकस्त ॾींदासीं, वॾी लीड ते मारींदासीं। अच्छा, त हे जेको तव्हांजी काबीना आहे या जेकी आहे या सॼी काउंसलर आहे, जनरल काउंसलर आहे, वाइस चेयरमैन आहे, उहो कहिड़ा आहिनि, थोरो तफ़सील असांखे ॿुधाइजो। असांजो जेको जनरल काउंसलर आहे निज़ामुद्दीन महर, जेको हबीब कोट जो रहवासी आहे। मूंसां जेको वाइस चेयरमैन आहे मोहम्मद आलम अब्बासी, कलवाड़ी जो रहवासी आहे। वार्ड 1 जो काउंसलर गुलाम शबीर कलवड़, इहो कलवाड़ी जो रहवासी आहे। वार्ड 2 जो काउंसलर इम्तियाज़ अली जमाली, उहो रिहान खान ॻोठ जो रहवासी आहे। वार्ड 3 जो अली गोहर अबड़ो, उहो गुल मोहम्मद होती जो रहवासी आहे। वार्ड 4 जो जहांगीर महर, उहो रुक जो रहवासी आहे। अच्छा, त इन तव्हांजी यूनियन काउंसिल में की छा था सम्झो त कहिड़ियुनि शयुनि जी तमामु सख़्तु जेको आहे ज़रूरत आहे, माण्हुनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतुनि जी खोट आहे? असांजे UC में इहो ई बहरान आहे, बिजली जो, गैस जो, ॿी त सभु सहूलियत उन्हनि खे अस्पतालूं, स्कूल वग़ैरह सभु आहिनि। गैस ऐं बिजली जो बहरान आहे जेको असां विज़िट कयो आहे, असां ॾिठो आहे। अच्छा, त तव्हां जीअं ॻाल्हि कई त GDA तरफ़ां तव्हां ज़ाहिरिया नामज़द थियो ऐं GDA जो जेको MNA आला गौसबश ख़ान महर साहब, त उहो जेको जीअं इलेक्शन जा ॾींहं वेझा ईंदा वेंदा, छा उहो बि वर्क कंदो तव्हांजी न? इंशाअल्लाह ताला उहे पाण बि वर्क कंदा, जीअं ईंदी त हर पूरे UC में वर्क कंदा बि आहिनि, अॻे बि कई अथऊं, हाणे बि कंदा, असां बि कयूं पिया।
अच्छा MNA अलहाज गोंदबख्श खान महर तरफ़ां कहिड़ी डेवलपमेंट स्कीमूं ॾिनियूं वयूं आहिनि तव्हां UC में? काफ़ी ॾिनियूं आहिनि, रोड ॾिना विया आहिनि ऐं ड्रेनेज जो सिस्टम, इहे फर्श बंदियूं असांजे हिन UC में आहे ई उन जो कमु। ॿियो को बि हिते कमु न ॾींदो आहे जेतिरो अलहाज गौसबख्श खान ॾींदो आहे। ऐं अलहाज गौसबख्श खान खे वोट बि पब्लिक इन ई बेस ते ॾींदी आहे त इहे हर ॾुख सुख में, गमी शादी में, कमकार में, हर सॾ ते ऐं 24 कलाक उन्हनि जो बंगलो खुलियल हूंदो आहे। जेके बि दाह वारा वेंदा आहिनि उन्हनि जी दाह वरनाई वेंदी आहे। अच्छा, त पीपल्स पार्टी जी इहा दावा आहे त असांजी जेका हिते हिन UC में वोट बैंक तमामु घणो आहे, तव्हां छा था सम्झो हिन? असांजे UC में को बि पीपल्स पार्टी जो अहिड़ो को MP MNA हिते असां वटि को बि ॾुख सुख में कंहिंसां बि शामिलु न थियो आहे, न वरी अवेलेबल ई आहे, न वरी असांखे ख़बर आहे त असां हिननि सां मिलूं किथे, न वरी उन्हनि को हिते को डेवलपमेंट को कमु वग़ैरह या कंहिंजे ॾुख सुख में शामिलु थिया हुजनि। अहिड़ी का बि हुननि जी असांखे कमु नज़र न आयो। अच्छा, त हाणे तव्हां जेको आहे पंहिंजी UC जे आवाम जे लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? असां उन्हनि खे मैसेज ॾींदासीं त हू मेरिट ॾिसनि ऐं पंहिंजे लाइ भलाई सोचनि। असां उन्हनि सां के बि वाइदा कोन था कयूं। असांजो सेंटर खुलियल आहे, जेको असां वटि ग़रीबी हाल हाज़िर आहे अॻे बि कयो अथसीं, हाणे बि कंदासीं, पोइ बि कंदासीं ऐं उनजे ॾुख सुख में शामिलु थींदासीं। जेको बि जाइज़ कमु हूंदो असांजो कमु आहे उन्हनि जी मदद करणु, कमु वरी ख़ुदा पाक कराईंदो बाबा।